अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू पढ़ो बड़ो और सीखो। अॼु असां अलफ़ वा ओ खां ये वा यो ताईं जी आवाज़नि जी पटी पढ़ंदासीं। उन खां पोइ असां नेक्स्ट वीडियो में असां अलफ़ वा ओ खां ये वा यो ताईं जी आवाज़नि जी मश्क कंदासीं। अलिफ वा ओ, बे वा बो, बे वा बो, भे वा भो, ते वा तो, थे वा थो, टे वा टो, ठे वा ठो, से वा सो, पे वा पो, जिम वा जो, ये वा जो, जे वा जो, ñe वा ñो, चे वा चो, छे वा छो, हाय वा हो, खाय वा खो, दाल वा दो, दाल वा दो, डे वा डो, डे वा डो, ढे वा ढो, जे वा जो, रे वा रो, रे वा डो, जे वा जो, सीन वा सो, शीन वा शो, स्वाद वा सो, ज़्वाद वा ज़ो, तोय वा तो, ज़ोय वा ज़ो, आइन वा ओ, गैन वा गो, फे वा फो, फे वा फो, काफ वा को, काफ वा को, खे वा खो, गफ वा गो, गे वा गो, घे वा घो, ङे वा ङो, लम वा लो, मीम वा मो, नून वा नो, अणे वा णो, वा वा वो, हे वा हो, हमज़ो वा ओ, ये वा यो। नेक्स्ट वीडियो में असां अलफ़ वा ओ खां ये वा यो ताईं जी आवाज़ जी मश्क कंदासीं। फ्रेंड्स, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त असांजे वीडियो खे लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो।